शिकारपुर जे मंगी पाड़े में बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान फौत थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाखणा शिकारपुर खां, जिते मंगी पाड़े में बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान फौत थी वियो आहे। बिजली जो करंट लॻण सबबि 23 वारनि जो मुक़दर हुसैन मंगी फौत थी वियो आहे। घर में कोराम अची वियो आहे। मंगी पाड़े में बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान फौत थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाखणंदासीं शिकारपुर खां, जिते मंगी पाड़े में बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान फौत थी वियो आहे। जॾहिं त बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान मुक़दर हुसैन मंगी फौत थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाखणंदासीं शिकारपुर खां, मंगी पाड़े में बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान फौत थी वियो आहे। बिजली जो करंट लॻण सबबि 23 वारनि जो मुक़दर हुसैन मंगी फौत थी वियो आहे। घर में कोराम अची वियो आहे। शिकारपुर जे मंगी पाड़े में बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान फौत थी वियो आहे। बिजली जो करंट लॻण सबबि 23 वारनि जो मुक़दर हुसैन मंगी फौत थी वियो आहे। घर में कोराम अची वियो आहे।